अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां लियसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। मज़मून इबियास, किस्त 38, बूंद, लहरूं, समुंड, नारायण श्याम जे शाइरीअ जो इबियास। हिसो टियों। श्याम जे शाइरीअ जी इबियास कंदे लॻे थो त ग़ज़ल खां पोइ श्याम जो ॿियो नंबर मरग़ूब घाड़ेटो हाइकू आहे, छो त तस्वीरूं जे उनवान हेठि श्याम जी लिखियल हाइकनि खां सवाइ श्याम जी शाइरीअ जी ज़रे घटि हर घाड़ेटे में हाइको जो तस्वर मिले थो। बैत हुजे, वाई हुजे, ग़ज़ल हुजे, तराइल हुजे, दोहो ऐं सोरठो हुजे, सभिनी घाड़ेटनि में श्याम किथे न किथे हाइको जा इशारा टचिस ॾिना आहिनि। माक बिना राबेल में श्याम पंहिंजे हाइकनि खे तस्वीरूं सॼियो आहे। हाइको आहिनि बि तस्वीरूं, जेके तांग घराणे जे तस्वीरुनि वांगुरु ख़ाल खे भरण खां सवाइ भरी न थियूं। हाइको शाइरीअ जे फ़न ऐं तारीख़ ते मूं 2 मज़मून लिखिया आहिनि, उन करे उन्हीअ जी फ़नी ज़रूरतुनि खे हिते नथो वरजायां, पर उहो चवणु ज़रूरी थो सम्झां त पहिरीं श्याम ऐं पोइ शेख अयाज़ अहिड़ा सिंधी शाइरा आहिनि जेके हिन जापानी घाड़ेटे जी ऊन्हाईअ ताईं पहुची सघिया आहिनि। सिंधीअ में अहिड़ा हाइको तख़लीक़ कया अथऊं जेके उन जी असली रूह खे क़ाइमु रखियो अचनि। मुख़्तसिर तौरु हाइको हिकु अक्स आहे, जज़्बे सां भरियल अक्स। उहो मारूज़ी अक्स आहे जेको कंहिं विथ ऑब्जेक्ट खे वक़्त ऐं माग, टाइम एंड स्पेस में मुतयन थो करे, ऐं उन में मौसम सीज़न जो अंसर ज़रूरी आहे। उन जो घाड़ेटो आहे 5-7-5 उचार ऐं पहिरीं ऐं पोईं सिट जो काफ़ियो साॻियो हूंदो आहे। श्याम जा हाइको ॾिसो ऐं पढ़ो। तारा सहस हज़ार, हू माना रे ते मखियूं, टपके रोशन लार। ॾिए कंध खे बांह, ॾेई कंध खे बांह, खट ते लेटी पई तकिया, राति सितारनि ॾांहुं। ॾेई कंध खे बांह, खट ते लेटे पई तकिया, राति सितारनि ॾांहुं। मोकल वारे ॾींहुं चांठ ते बीठुसि अची, अॼु बि अची पियो मींहुं। पोपटड़ा रंगीन, ॿार त गॾिजी माउ सां हाणी हलंदा कीन। साज़ रखियल भित साण, बंदि अखियूं चप ॻाइणूं। साज़ रखियल भित साण, बंदि अखियूं चुप ॻाइणूं, रागनि साण रिहाण। सेंवर चढ़ियल तला, ॾेडर टप ॾिनूं मगर लहरनि जो न लखा। ही छर सर ऐं कांह, कीअं छिकजे आयसि हिते। ही सर छर ऐं कांह, कीअं छिकजी आयसि हिते, वेहसि पए केॾांहुं। माउ ॾिनसि पे मार, पोइ बि चिंबड़ी माउ खे, सुॾकियो पए जो ॿार। ढंढ किनारियुनि कंग, काग़ज़ ते ऊंधा सवां, ॿार लिखिया पे अंग। गलीअ गलीअ में शोर, उन्हारे जूं मोकलूं, ॿार लॻण ऐं ॾोर। दर खड़कायो वाह, खोलियमि पर कंहिंखे खिली, चवां त अंदरि आ। पकड़ियमि पे पोपट, सोणे सोणे फूल खे, ईअं लॻी वियो झटि। कांव जे कां कां, नोरीअड़ो चिचिरे वियो। कांव जी कां कां, नोरीअड़ो चिचिरे वई, मोटर तेज़ीअ सां। पट ते थियो फहको, छत तां हिकु कुरड़ी किरी, हाम अंदरि दहको। पट ते थियो फहको, छत तां हिकु किरड़ी किरी, ह्यांव अंदरि दहको। गंदो नालो बूइ, बीठल पाणीअ में बखे, सिज जी रोशन रोए। साज़ रखियल भित साण, बंदि अखियूं चुप ॻाइणूं, रागनि साण रिहाण। चोॾसि चांडराणूं, अॻियां रिसालो शाह जो, सुर मूमल राणो। संझा जे टाणे, मुर्की पुछण लॻी भला, पती रखाणे। हेॾा उसरिया गाह, राणे धारां काकजे, केर लताड़े राह। रेडियो सिंधी राग, चांहि प्याली चपनि ते, नेणनि निंड न जाग। कोयल जी कूंजार, दूहूं जेठ जहाज़ जो, हीअ जमुना जी धार।
हिननि हाइकनि में सिंधी माहौल समायल आहे। राणी ऐं काक जो ज़िक्र आहे। चांडाण में शाह जो रिसालो खुलियो पियो आहे। किथे जदीद ज़िंदगीअ जा अक्स आहिनि। जेट जहाज़, रेडियो ते सिंधी राग ऐं चपनि ते चांहि प्याली। कनि जापानी हाइकनि खे श्याम अहिड़ी फ़नकारीअ सां सिंधीअ में समायो आहे जो उहे जापानी ई नथा लॻनि। जीअं भाषुअ जो सेंवारियल तलाउ वारो हाइको। श्याम जी हाइकनि खे पढ़ी उन नतीजे ते पहुचिजे थो त ॿोलीअ लाइ का बि सन्फ़ ओपरी न आहे, रुॻो उनखे श्याम जहिड़नि शाइरनि जी फ़नकाराणी चाह जी ज़रूरत आहे। हाइको जे घाड़ेटे में बि श्याम जी तख़लीक़ ऐं खोजना मुशाहिदो सभु चोट ते आहिनि। मार खाईंदड़ ॿार जो माउ खे चिंबड़ी सुॾकणु, ऊन्हारे जे मोकलुनि में ॿारनि जो लॻड़नि ते शोर करणु, गंदे नाले जे मथाछिरे ते सिज जी रोशन रोज़ ज़ाहिर थियणु, मोटर जे नोरीअड़े खे चिचड़ण ते कांव जी कां कां, उहे सभु माॻ ऐं टाणा शाइरीअ लाइ अनोखा, नवां ऐं जदीद आहिनि। वाईअ जी क्लासिकी सिन्फ़ खे सिंधीअ में ॿीहर राइज करण में शेख हयाज़, नारायण श्याम ऐं बर्दे सिंधीअ जूं कोशिशूं शामिल आहिनि। शुरूआति शेख हयाज़ कई, हू अञा ताईं वाईअ सां निभाईंदो अचे। नारायण श्याम जूं वायूं अथाह तरन्नुम ऐं रवानीअ जूं हामिल आहिनि। हिन वराणीअ वारीअ सिट जे ज़ोराइते असर खां कमु वरितो आहे, जेको वाईअ जे घाड़ेटे जे फ़न जो टेक्निकी राज़ आहे। वर्जा वारी सिट बार बार अची मरकज़ी ख़्याल खे वधीक असराइतो थी बनाए। काफ़ीअ जे वजूद में अचण खां पोइ सिंधीअ जी क्लासिकी शाइरनि वाईअ खे विसारे छॾियो। हिन दौर में अयाज़, श्याम ऐं बर्दे उनखे ॿीहर जीआरियो ऐं अॼुकल्ह उहो नौजवान शाइरनि जो मक़बूल घाड़ेटो थी पियो आहे। नारायण श्याम जूं वायूं जेके माकबिना राबेल में शामिल आहिनि, उहे रिवायती सिंधी लोक कहाणियुनि ते मुश्तमिल आहिनि। जीअं निखरी पियो आकाश, राणो आयो काक ते। पर अहिड़ियुनि वायुनि में श्याम रिवायती रंग में पिणु नवाण पैदा कई आहे। मिठड़ी मिठड़ी मुर्क फिज़ा जी सरहो सरहो सुवास, राणो आयो काक ते। सिज जूं सोनियूं बाखियूं झलकनि, सोन वरन अहसास, राणो आयो काक ते। हिकु ॿी वाई बि मूमल राणे जे मौज़ूअ ते आहे। मूमल राणे जो मौज़ू श्याम जे पसंदि जो मौज़ू आहे ऐं हिन पंहिंजे घाड़ेटे, ग़ज़ल, बेत, रुबाई, हाइको, वाई ऐं नज़म में श्याम उनखे आंदो आहे। तुंहिंजो नातो राणा, मूमल लय सम्झाणी, भंवर भंभोलिया जन ते, सेन कंवर कोमाणा, मूमल लय सम्झाणी। उहो त थियो रिवायती रंग, हीअ दकियानोसी ऐं आसारे क़दीमा जी सिन्फ़, जंहिंखे पोइ ईंदड़ क्लासिकी शाइरनि मारियल सम्झी छॾे ॾिनो हो। उन में श्याम केतिरियूं उन खोजनाऊं कयूं आहिनि ऐं उन में कहिड़ा न नवां तजुर्बा करे नवां रंग भरिया अथई। कोयल जी कूंजार मूं न जवानीअ में लिखी, पोपट नचंदा ई रहिया। रंगरती झनकार मूं न जवानीअ में लिखी, वणज निजो ई नूर जो। तारनि जी बाज़ार मूं न जवानीअ में लिखी। हिन वाईअ में रंग रती झनकार में मौसीक़ी ऐं रंग रलमल आहिनि त तारनि जी बाज़ार में नवाण आहे, जेका वाईअ जे घाड़ेटे लाइ नई आहे। हिकु ॿी वाई, ढांढाणे जी लाट, राति अंधारी पंधु घणो। हिकु विख खणंदी रोशनी, ॿी विख खणंदी बाट, ढांढाणे जी लाट, राति अंधारी पंधु घणो। कंहिं कंहिं महल हितां हुतां, रखी रखी चमकाट, ढांढाणे जी लाट, राति अंधारी पंधु घणो। बूंद बूंद हीअ रोशनी, ऊंदहि निजी उसाट, ढांढाणे जी लाट, राति अंधारी पंधु घणो। हिन वाईअ खे पढ़ी लॻे थो त श्याम हाइको रंग वाई लिखी आहे। कंहिं कंहिं महल हितां हुतां, रखी रखी चमकाट हाइको जो रंग आहे, जेको श्याम हिन वाईअ में आंदो आहे। पर उन हाइको रंग आण जे बावजूदि श्याम वाईअ जे घाड़ेटे ऐं मिज़ाज जूं सभु फ़नी ज़रूरतूं पूरियूं कयूं आहिनि। झरके पई जूई, चेट जी सोनीअ उस में, संभरां कोन त अॻु टिड़िया, मुगरा हैड़ीअ रूए। चेट जी सोनीअ उस में, गूंजी परियां मड़ीअ मझां, साफ़ सिंगीअ जी हूअ, चेट जी सोनीअ उस में। इन वाईअ में चेट जी सोनी उस ऐं मड़ीअ मझां सिंगीअ जी हूअ रवायती सिंधी शाइरीअ मां खयल अक्स आहिनि, पर उन्हनि खे आण जो अंदाज़, ट्रीटमेंट अहिड़ो उस्तादाणो मास्टरली आहे जो उहे मौज़ू ऐं उहे अक्स नित नवां था लॻनि। जीअं फ्रेंच शाइर काशू चयो आहे, का आम शइ खणूं
उनखे चमकाए झरकाए पेश कयो, उहा ई शाइरी आहे। श्याम सिंधी रवायतुनि खे अहिड़ीअ ई तरह सां पर वाक़ई केॾो उन चमकायो ऐं झरकायो आहे। पनखड़ियूं खां पोइ रुबायूं रुगो श्याम जे हिन मजमूए माका बिना राबेल में आहिनि। रुबाईअ जी ठेठ फारसी घाड़ेटे में बैत जे मौज़ूअ खे समाइण, उहो बि कमाल फ़नकारीअ सां, ॿियो श्याम जहिड़ी शाइर जो ई कमु आहे। सुपरी जो नेठि हो अचण जो इक़रार, छा माखीअ मेठि हो अचण जो इक़रार, आसर वंदियूं अखियूं तकिन सारी राति, हिन तारे हुन हेठि हू अचण जो इक़रार। हिन रुबाईअ में शाह लतीफ़ जे सुर खंभात वारे बैत हिन तारे हुन हेठि हिते मंझां सुपरी जो माहौल आहे, पर ठेठ सिंधी बैत खे रुबाईअ में आणणु श्याम जो ई फ़न आहे। उहो त थियो बैत रुबाईअ में। हाणे रुबाईअ में हाइको ॾिसो, ख़ामोश फिज़ा ऐं शाम धुंधली धुंधली, सुध नाहे त कंहिं महिल वियमि निंड खजी, आधीअ वॻड़े अखियूं खुलियूं जीअं मुंहिंजूं, छांयल अधु हंध ते हुई चांड्रोकी। ईअं चइबो त हीउ चैन सिटनि जो हाइको आहे। अॼुकल्ह जदीद नक़ाद इंजील ऐं हेमिंगवीअ में बि हाइको ॻोल्हे उथाला आहिनि। हीअ रुबाई पढ़ो। रुबाई फारसी घाड़ेटो आहे। उन में सिंधी लोक कहाणियुनि जा किरदार कहिड़ी न फ़नकारीअ सां आंदल आहिनि, जो भाइजे थो त हीउ घाड़ेटो फारसी न पर सिंधी आहे। ओठी ओठी होरियां होरियां उठ काय, हुंगारींदे ॻाल्हि न हीअ दिलि तां लाहे, तुंहिंजे उठ ते साहु सुरेको सुपरी, मुंहिंजे दिलि ते बार विछोड़े जो आहे। बणिजे हर का नार न मूं मल पवंदी, हर मौसम में लात न कोयल लहंदी, राणा पंहिंजी होॾ न छॾ पर दुनिया तोखे त सदन बाद बि पागल चवंदी, सुहिणी सुहिणी हुई त बि बसि मेहर लाइ, हिन जो दरिया ते ॿुॾण तरण हो वर लाइ, कंहिंजो हो चंड चांदनी, कंहिंजी थी कारो कारो कलंक सुहिणी घर लाइ। मथियुनि रुबाइनि में श्याम सिंधी माहौल आणण सां न फ़क़ति रुबाईअ जे घाड़ेटे पर उन जे रूह खे पिणु क़ाइमु रखियो आहे। हर रुबाईअ में हिकु अनोखो ऐं ऊन्हो नुक़्तो आहे, क्लाइमेक्स आहे, जेका हिन घाड़ेटे जी जान आहे। हेठियुनि रुबाइनि में जज़्बनि, नक्सनि ऐं टाणनि जूं उहे खोजनाऊं आहिनि, जेके श्याम जे शाइरीअ में हंधे माॻे मौजूदु आहिनि। लीड़नि में जवानीअ जे अचण ते फतकी, पोतीअ जो पलव सीने ढकण लाइ छिके, जीअं आहे भरी फाटी तिहां ई चोली, ढकिजे थी ग़रीबी न जवानी थी लिके। हीअ रुबाई आहे घाड़ेटे ऐं टेक्निक जे लिहाज़ खां, पर जदीद तरक़ी पसंदि सोच जो हिकु नादिर नमूनो आहे। अक्स आहे, चुरंदड़ पुरंदड़ अक्स आहे। हिन में इंसान दोस्ती ऐं समाजी इंसान जी लाइ पुकार आहे। दकियानूसी रिवायती ऐं ऊंदाही घाड़ेटे में विज जो चमकाट आहे। हेठियां रुबाईअ में कहिड़ो न चिटो सुहिणो ऐं चुरंदड़ अक्स आहे, जेको रुमानवी जज़्बे सां भरियल आहे। उहो बि रुबाई ऐं हाइको जो मेलाप आहे, पर उन में मक़ामी माहौल आहे। रुबाई फारसी, हाइको जापानी ऐं माहौल हिंदुस्तानी। सांझनि वेले गांइ ॾुधी पए राधा, रूपा किरणा थणनि मझां पे निकिता, चौरीअ मां पियसि हार जी सभु चांड्रो की, ॿुधंदे ई आलाप मिठा मुरलीअ जा। हिन रुबाईअ में मौसीक़ीअ जी तशबीह ॾिनी वई आहे। उहा तशबीह उहो ई ॾेई सघंदो जंहिंखे मौसीक़ीअ जो सुठो ज़ौक़ु हूंदो ऐं ॼाण हूंदी। मां काल वियुसि पूर पचाईंदो पए, साम्हूं तो सॼो ओचितो अची रस्ते ते, फेराए छॾी सिलसिलो वीचारनि जो, को ॻाइणो जीअं मींढ ॾे सुर बदिले। पनखिड़ियूं खां वठी माका बिना राबेल ताईं नारायण श्याम रुबाइनि में तजुर्बा करे उनखे फारसी माहौल ऐं लहजे खां बिल्कुलु ॿाहिरि कढी उन में सिंधी लहजो ऐं माहौल समायो आहे, ऐं पिणु तरक़ी पसंदि सोच खे आंदो आहे, ऐं कनि कनि रुबाइनि में हाइको जो अंसर पैदा कयो आहे। माका बिना राबेल जे नज़्मनि वारे हिसे में बि अहिड़ा नज़्म ॾिनल आहिनि जेके तजुर्बाती आहिनि। कनि नज़्मनि जो घाड़ेटो मात्राउनि मूजिबि ईअं थो लॻे त सिंधी आहे, त उन में फारसी वज़न फैलन जो रिधम बि महसूसु थिए थो। नज़म ख्वाब जो घाड़ेटो सानेट चौॾसीअ जो आहे,
पर उन जे ॿोली रवानी ऐं मौसीक़ियत उन घाड़े टे जे ओपराइप खे ढके छॾियो आहे। नज़म सुख न मिलियो सुख पाए तराइल आहे, जंहिंजे मौज़ू लहजो ॿोली मौसीक़ियत ऐं माहौल सभिनी गॾिजी उन में अहिड़ो मुक़ामी रंग भरियो आहे जो घाड़े टे जे ओपरे हुजण ॾे गुमान ई नथो वञे। चंड लाइ ॿार रड़ी ॿाहूं मथे फैलाए आरसी ॾेई चोन खेसि त वठ चंड जो, हाय संसार हिते सुख न मिलियो सुख पाए नां थियो असुल जो हथ आयो मगर अक्सर गो। फारसी उरूज़ जो वज़न, फ्रांसीसी शाइरीअ जो घाड़ेटो तराइल ऐं माहौल लहजो ॿोली ऐं मौसीक़ियत ख़ालिस सिंधी। नारायण श्याम जे शाइरीअ जे 8 ई मजमूअनि जे अभ्यास मां लॻे थो त पहिरीं माकफड़ा में श्याम तजुर्बा कया आहिनि ऐं आज़ाद नज़म सानेट गीत ग़ज़ल लिखिया आहिनि। अॻिते हली रोशन छांवरो ऐं माकबिना राबिल में हिन दोहनि सोरठनि वायनि हाइको तराइल ऐं ग़ज़ल में कलम आज़मायो आहे ऐं नेठि ग़ज़ल सां लहूं लातीअ ताईं। श्याम जंहिं बि धारीअ सिंफ़ खे अख़्तियार कयो आहे उन जे समूरनि फ़नी ज़रूरतुनि खे परूड़े उन खे सिंधी माहौल मुताबिक़ पेश कयो अथई ऐं उन जी ओपराइप खे बिल्कुलु ई ख़तमु करे छॾियो अथई। हिन हर घाड़े टे में असलियत इनफ़रादियत ऐं तख़लीक़ खे क़ाइमु रखियो आहे। हिन जे शाइरीअ जा माॻ अहसास ऐं टाणा वर्जायल न पर असली ऐं खोजना कयल आहिनि। हिन शाइरीअ में रिदम ऐं ख़्याल में तवाज़ुन क़ाइमु रखियो आहे ऐं लफ़्ज़ी रिदम जी जादूगिरीअ ते फ़िक्र ऐं नियापे खे क़ुर्बान न कयो आहे। हू सिंधी शाइरीअ में आज़ाद नज़म चौॾसीअ सोनेट तराइल ऐं हाइको जे बुनियाद विझंदड़ शाइरनि मां आहे ऐं सिंधी बैत ऐं वाईअ खे ॿीहर जियाण ऐं उनखे जदीद तक़ाज़ाउनि लाइक़ु बणाइण में शेख अयाज़ ऐं बर्दे सिंधीअ सां गॾु हिन जो वॾो हिसो आहे। हिन जी शाइरी सही माना में जदीद आहे छो त ग़ज़ल हाइको नज़म बैत दोहे हर घाड़ेटे में हिन अक्सर करे जदीद पेचीदा ज़िंदगीअ जा अक्स मसइला ऐं अहसास पैदा कया आहिनि। श्याम सही माना में तरक़ी पसंद ऐं मुहिबे वतन शाइर आहे। हिन जी तरक़ी पसंदी नारेबाज़ी न आहे सवाइ कनि अवाइली नज़मुनि जे ऐं हिन जी वतन दोस्ती सतही न आहे। हिन जी शाइरी निजी शाइरी आहे ऐं हू निजो शाइर प्योर एंड जेन्युइन पोएट आहे। हिन हिंदी संस्कृत जी क्लासिकी धाराउनि सिंधी क्लासिकी शाइरीअ जे सूफ़ियाणियुनि रिवायतुनि जापानी शाइरीअ जे घाड़ेटे ऐं उन जे फ़नी ख़ूबियुनि जदीद मग़रबी शाइरीअ जे लाड़नि ऐं तरक़ी पसंद ऐं वतन दोस्त सोच जे मेलाप सां सिंधी शाइरीअ में हिकु अहिड़े उसलूब खे तख़लीक़ कयो आहे जेको फ़क़ति श्याम जो कारनामो आहे। उन असलूब खे तख़लीक़ करण लाइ एतिरियुनि सारियुनि ॿोलियुनि जे उन अभ्यास ऐं उन सां गॾु नारायण श्याम जी बाज़ोक फितरत दर्दमंद ऐं वतन दोस्त दिलि जी ज़रूरत आहे जेको ॿिए कंहिं शाइर लाइ नामुमकिन आहे। उन करे श्याम असांजे दौर जो महाकवि आहे। मूं श्याम जे छपियल 8 ई मजमूअनि खे आॾो रखी इहो इभ्यास लिखियो आहे। माकफड़ा 1953 ईस्वी, पनखिड़ियूं 1955 ईस्वी, रंग ते लहर 1956 ईस्वी, रोशन छांवरो 1961 ईस्वी, माकबिना राबेल 1964 ईस्वी वारीअ भरियो पलांद 1967 ईस्वी, आछींदे लॼमरा 1982 ईस्वी, महकी वियल सुबुह जी 1983 ईस्वी। हींअर शाया थींदड़ ग़ज़लनि जे मजमूए निकोर ग़ज़ल खे मूं हिन अभ्यास में शामिलु न कयो आहे। उन करे जो मां चाहियां थो त सिंधी ज़ुबान जे शाइरीअ जा चाहींदड़ ऐं शाइक़ सिंधीअ जे हिन अनोखे शाइर ऐं कविता जे काक धणीअ जो ताज़ो कलाम पाण बिना कंहिं अॻुवाट मढ़ियल राय या नतीजे जे पढ़ी उनखे माणनि ऐं उन मां लुत्फ़ हासिलु कनि। नारायण श्याम जे हिन मजमूए में उहे ग़ज़ल शामिल आहिनि जेके हिन सन 1973 ईस्वीअ खां सन 1976 ईस्वीअ ताईं लिखिया। सिंध में उन्हनि ग़ज़लनि जो पधिरो थियणु नेक फ़ाल आहे जेको असांजी हिन दरवेश सिफ़त शाइर जी सिंध लाइ अथाह मुहबत जी सिंध तरफ़ां मूट आहे। 1 मार्च 1978 ईस्वी। ही संग्राम साम्हूं आहे नारायण श्याम। हिन जा मुंहिंजा कौल बि साॻिया ॿोल बि साॻिया हू कवता जो काक धणी पर मुंहिंजा रंग रतोल बि साॻिया। अयाज़ विजूं वसण आयूं सिफ़ो 37।